बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾे हसारे, ॾई न पचारे मिड़निया मेहरबान घणो। जिनी नांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो, जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो, पोइ भारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। अस्सलामु अलैकुम व्यूअर्स, आऊं आहियां जी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूद आहियां सुबुह मेहरान। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ ऐं हमेशह जीअं नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। उमीद रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव ऐं अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं त कोन आहे, पर विच में हिकिड़ो ॾींहुं गैप हुयो त मूंखे ईअं फील थिए पियो अॼु ईंदे त जहिड़ो कर सूमर जो ॾिहाड़ो हुजे। सो हिकु या अधु गैप जॾहिं बि थोरो गैप मिली वेंदो आहे विच में, मूंखे लॻंदो आहे त पोइ वरी तव्हां अगेन जॾहिं पंहिंजो कमु करियो था त वरी ॾाढो रिफ्रेशिंग वे सां उन कम खे करणु खपे त कमु अव्हांखे ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। हिकिड़ो इंसानु जॾहिं साम्हूं खां वेही ॻाल्हाईंदो आहे, उहो ॻाल्हाइणु जॾहिं नेचुरल हूंदो आहे त उहो ॻाल्हाइणु वणंदो आहे। ऐं अव्हां जॾहिं कुझु वेज़ पंहिंजा चेंज कंदा आहियो ऐं जॾहिं अव्हां फील कंदा आहियो त समवन स्पीकिंग मोर ब्रिलियंट वे, तव्हांजे साम्हूं जेकॾहिं को माण्हू वेठो आहे उहो वधीक ख़ूबसूरत तरीक़े सां ॻाल्हाए थो ऐं अव्हां उनजो वे जॾहिं कॉपी करणु लॻंदा आहियो त पोइ अव्हां पाण फेक बणिजी वेंदा आहियो। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि इहा हूंदी आहे त तव्हां जॾहिं छाकाणि त मुंहिंजो रिसेंटली हिकिड़ो सेशन रहियो आहे ऐं उहो सेशन अबाउट द ट्रेनर्स हुयो त हाउ यू कैन बी अ गुड ट्रेनर, त अव्हां कीअं बहितर ट्रेनर बणिजी सघो था, स्पीकर कीअं बहितर बणिजी सघो था। त उहा शइ हींअर माइंड में मुंहिंजे साम्हूं तरी आई आहे, तॾहिं इन ॻाल्हि खे आउं कोट करणु चाहियां पई त जेको अव्हांजो तरीक़ेकार हूंदो आहे त उन तरीक़ेकार सां हलणु मुंहिंजे ख़्याल सां वधीक बहितर हूंदो आहे। इट्स मच बेटर त तव्हां पंहिंजे नेचुरल वे सां हलो ऐं तव्हां जेको वेज़ एडॉप्ट कंदा आहियो, जेके तरीक़ा अव्हां एडॉप्ट कंदा आहियो उहे अव्हांखे विद द एक्सपीरियंस उहे शयूं ट्रांसफर थी तव्हांजे साम्हूं ईंदियूं आहिनि ऐं उहे पोइ नेचुरल वे में कन्वर्ट थियणु शुरू थींदियूं आहिनि। अदरवाइज़ इहो जेको जल्दी सां एडॉप्ट करणु हूंदो आहे ऐं जल्दी सां मुख़्तलिफ़ शयुनि खे पंहिंजे मथां दारी करणु हूंदो आहे, मुंहिंजे ख़्याल सां इन सां अव्हांजे कॉन्फिडेंस ते बि असरु पवंदो आहे ऐं अव्हांजा जेके स्पीकिंग स्किल्स पहिरीं बहितर हूंदा आहिनि उन्हनि खे तव्हां थोरो समहाउ मुंझाए छॾींदा आहियो त जंहिं स्टेज ते तव्हां मौजूदु हूंदा आहियो, जो तव्हां ॻाल्हाए रहिया हूंदा आहियो, उते तव्हां पंहिंजे कॉन्फिडेंस खे पंहिंजे पाण खां दूरि कंदा आहियो ऐं उहा शइ तव्हांजे लाइ थोरी चैलेंजिंग बणिजी वेंदी आहे। सो बहितर हूंदो आहे त तव्हां एक्यूरेट नॉलेज रखो। नॉलेज ॾाढी इंपॉर्टेंट हूंदी आहे, जेसीं ताईं बहितर नॉलेज न हूंदी ऐं अप टू डेट कोन रहंदा अव्हां, छाकाणि त ॾिसो असां सभिनीनि वटि मोबाइल फ़ोन आहे ऐं मां हमेशह चवंदी आहियां त मोबाइल फ़ोन अव्हांजी लाइब्रेरी बि बणिजी वई आहे, अव्हांजो क्लासरूम बि बणिजी वियो आहे ऐं हिन मोबाइल फ़ोन ते तव्हां जेकी चाहियो था, जंहिं टॉपिक सां रिलेटेड, जंहिं फील्ड सां रिलेटेड अव्हां चाहियो था त जेका न्यू टर्मिनोलॉजी आहे अव्हां सिखी सघो, त अव्हांजे अॻियां जेके अव्हांजा ट्रेनीज़ मौजूदु आहिनि या अव्हां टीचर आहियो, अव्हां असिस्टेंट प्रोफेसर आहियो, अव्हां प्रोफेसर आहियो, त हाणे जेके टीचिंग मेथोडोलॉजीज़ आहिनि उहे ख़ुदि चेंज थी चुकियूं आहिनि। त मां चवंदी आहियां जेको स्टूडेंट्स जो वे आहे हाणे उहो बि चेंज थी चुको आहे। सो अव्हांजा जेके ट्रेनीज़ आहिनि, अव्हांजा जेके शागिर्द आहिनि, हाणे उहे ॿ क़दम अव्हां खां अॻु हलण जी कोशिशि कनि था, यानी उन्हनि जे हथ में मोबाइल फ़ोन आहे, उहे गूगल ते सर्च करे न्यू टर्मिनोलॉजीज़, न्यू छा अपडेट आहे, नई रिसर्च छा आहे, उनजी ॼाण रखनि था। त उस्ताद जे लाइ हाणे पढ़ाइणु वधीक मुंहिंजे ख़्याल सां थोरो न पर वधीक हाणे इहो जेको अव्हांजो पेशो आहे चैलेंजिंग बणिजी वियो आहे। पर हा, असां वटि बहितरीनु उस्ताद आहिनि जेके ख़ुदि इदारनि जी हैसियत रखनि था। सो ही जेको पढ़ण ऐं पढ़ाइण जो सिलसिलो आहे ॾाढो ख़ूबसूरत आहे, सिखण ऐं सेखारण जो जेको सिलसिलो आहे इहो पिणु ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं असांजो ही जेको प्रोग्राम आहे आउं कोशिशि कंदी आहियां त हिनखे बि पाण ख़ूबसूरत बणायूं। व्यूअर्स, प्रोग्राम जी तरफ़ पाण अॻियां वधंदासीं। ॿुधाईंदी आहियां त प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो, स्क्रीन ते अव्हां असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो ऐं गॾोगॾु स्क्रीन ते हेठि नंबर हली रहियो हूंदो, मां एज़ यूजुअली अनाउंस कंदसि 0222102102855। तव्हां इहो डायल कजो ऐं अव्हां प्रोग्राम में शामिलु थिजो ऐं रिलेटेड जेका ॻाल्हि ॿोल हुजे उहा जेकॾहिं तव्हांजी बि हूंदी उहा ॻाल्हि वंड कंदा हलंदव त मूंखे ॾाढो सुठो लॻंदो। ॻाल्हि ॾाढी काराइती लॻंदी अव्हांजे लाइ, असांजा तमामु व्यूवर्स जेके हिन वक़्तु असांखे ॿुधी रहिया आहिनि उन्हनि जे लाइ बि। ऐं मौसम बि चेंज थी चुकी आहे, सो मौसम में बि पाण एडजस्ट थियणु यकीननि थोरो टाइम ज़रूरु लॻंदो आहे, पर पाण एडजस्ट थी वेंदा आहियूं। सुठी मौसम आहे ऐं मौसम खे तॾहिं इंजॉय करे सघूं था जॾहिं असां पंहिंजो तमामु घणो ख़्यालु करियूं ऐं पाण बिल्कुलु ठीकु हुजूं, फिट हुजूं, सिहतमंद हुजूं। व्यूअर्स, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदसि ऐं आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ अव्हां सां आउं कराईंदी हलां त जावेद टाकाणी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। पाण ॾाढा सुठा कॉमेडियन आहिनि, संदन कमु ॾाढो सुठो आहे ऐं संदन कम जे हवाले सां पाण हिन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं, संदन एक्सपीरियंस ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं संदन सां कंदासीं। अव्हांखे असां भलीकार चऊं था। सर, अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग।
वालेकुम सलाम। जन्नतुल मकाम दोज़कुल हराम मुंहिंजा बच्चा मुंहिंजा गुलाम मुंहिंजो नालो अब्दुल सलाम अबा जो नालो मोहम्मद गुलाम ॾाॾे जो नालो गुलू अजम पर ॾाॾे जो नालो उन्हीं खां पुछा पोयां गे जी दॿे ते वेठो अवां ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ठीकु ठाक आहियो चाक चङा भला जोड़ मतारा ॿार बच्चा डोड़ डगा ओड़ो पाड़ो कुता मिला ढगियूं बकरियूं कुकड़ियूं सभु ख़ैरियत सां आहियो। मां आहियां तव्हांजो भाउ तव्हांजो दोस्त तव्हांजो आरजे तव्हांजो मामा तव्हांजो चाचा मिस्टर ठाकाणी जंहिंजे लाइ चयो थो वञे त जुमाणी चंडाणी राणू जे राणी गिदरोई हिंदाणी हिकु सिर खीर में टे सिर पाणी पियो हाज़िर आहे पंहिंजो मिस्टर ठाकाणी। वाह वाह ज़बरदस्त तव्हां पंहिंजो फुल इंट्रो ॾेई छॾियो आहे ऐं जेके बि व्यूअर्स हिन वक़्तु असां जे प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहिनि ॿुधी रहिया आहिनि रिमोट पकड़े ज़रूरु वेही रहिया हूंदा त असांखे अॼु पूरो प्रोग्राम ॾिसणो आहे। अच्छा स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे त ॿीहर आउं अव्हांखे ॿुधाईंदी हलां ऐं अव्हां ज़रूरु प्रोग्राम में कॉल कजो ट्राए कजो प्रोग्राम में अव्हां शामिलु थी सघो त असांखे वधीक सुठो लॻंदो। व्यूअर्स उन खां अलावा असांजे प्रोग्राम में मदद अली जतियाल साहिबु मौजूदु आहिनि पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि सचल कॉलेज हैदराबाद में पंहिंजूं ख़िदमतूं पाण सरंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं उन खां अलावा पाण राइटर बि आहिनि ऐं जतियाल शुजरो पाण लिखियो अथऊं उन खां अलावा अप टू डेट पाण रहंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ कॉलम्स मुख़्तलिफ़ न्यूज़ पेपर्स में हिननि जा शाया थींदा रहंदा आहिनि। सर्जन खे असां भली कार चऊं था अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग कीअं आहियो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी वॾी महिरबानी तव्हांजी। सर तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे ऐं जॾहिं बि प्रोग्राम में ईंदा आहियो त अव्हां प्रोग्राम खे सुठो काराए त यूज़फुल बणाईंदा आहियो जी इंशाल्लाह। व्यूअर्स उन खां अलावा असांजे प्रोग्राम में मोहम्मद अली जतियाल साहब मौजूदु आहिनि पाण सुघड़ आहिनि ऐं सुघड़नि जी जेका कचहरी हूंदी आहे हूअं ई काराइती हूंदी आहे अव्हांखे बि जी गहराई सां भली कार चऊं था खुशि आहियो ठीकु आहियो? माशाल्लाह जी अव्हां साम्हूं माइक पई आहे अव्हां माइक खणी ऐं पोइ अव्हां ॻाल्हाईंदा त आवाज़ बिल्कुलु क्लियर असांजी मालिक साईं करम नवाज़ी आहे भेण तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह आउं बिल्कुलु ठीकु आहियां ऐं व्यूअर्स छाकाणि त सुबुह सुबुह जो वक़्तु हूंदो आहे त कोशिशि हूंदी आहे त पॉज़िटिविटी सां हिन प्रोग्राम जी शुरूआति करियूं ऐं काराइतियूं ॻाल्हियूं अमल साण असां करण जी कोशिशि कंदा आहियूं पर हिकु ॾुख जी ख़बर बि आहे त ताज मोहम्मद हाले पुट साहिबु ॾाढा बहितरीनु सुघड़ असांजी सुहारी सिंध जा बहितरीनु सुघड़ रहिया जेके पाण हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे विया आहिनि उन्हनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं त रब पाक उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं संदन घर वारनि खे रब पाक उन्हनि जो छाकाणि त जेको इंसानु पंहिंजनि सां या पंहिंजे उन ज़ोन में हिकिड़ो ख़ूबसूरत वक़्तु गुज़ारींदो आहे यकीनन उनजो विछोड़ो उन्हनि पंहिंजनि जे लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे सो अल्लाह पाक उन्हनि खे सब्र अता फ़रमाए व्यूअर्स प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था जी आमीन। अच्छा अव्हां खां शुरूआति करणु चाहींदासीं प्रोग्राम जी ऐं शुरूआति में कीअं तव्हां छा ॿुधाईंदा कहिड़ो बेत ॿुधाईंदा? बेत आहे आजियां जो जी भलीकार जो बेत आहे त भली आहे भला पिरी मुंहिंजा भला थिया नसीब भली आहे भला पिरी मुंहिंजा भला थिया नसीब सालनि खां सिक हुई अंगण आहे अजीब सार लधई सोना मुंहिंजी मूं त ॾिठा कई तबीब हली आहे हबीब त मर्ज़ वियो मोहम्मद अली चए। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त मोहम्मद अली जतियाल साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं अव्हां खां छाकाणि त हूअं त अव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा रहंदा आहियो त अव्हां जे बारे में अव्हां जे कम जे बारे में ॻाल्हि ॿोल्हि थींदी रहंदी आहे मां पुछणु चाहींदसि रिसेंटली कहिड़ा आर्टिकल्स पब्लिश थिया आहिनि छा ते कमु कयो पिया छा माइंड में आहे कीअं कमकार हले पियो? सच लिखण पढ़ण जो एॾो नशो चढ़ी वियो आहे रोज़ाने जी बुनियाद ते जेसीं पढ़ूं नथा लिखूं नथा त मज़ो नथो अचे सो तक़रीबन एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते या लैपटॉप ते कमु करे जेको आहे सो आर्टिकल लिखूं था पिया ईअं रिसेंट कावश वारनि खे बि ॾिनो आहे आर्टिकल कोशिश वारनि खे बि ॾिनो आहे मुख़्तलिफ़ जेके सिंध जूं अख़बारूं आहिनि उन्हनि में लिखण जी कोशिशि हूंदी आहे त हफ़्ते में 2 आर्टिकल मुंहिंजा अचनि ऐं उन खां अलावा जंग अख़बार में बि लिखियो आहे मां उन में बि कॉलम लिखिया आहिनि कल्चर ते लैंग्वेजिस ते पाकिस्तानी सोसाइटी ते इशूज़ ते हिस्ट्री ऑफ पाकिस्तान या जेको ही सॼी दुनिया जी जेका जी हा हिस्ट्री आहे मुंहिंजो सब्जेक्ट उन खां अलावा पंहिंजी टीचिंग जो प्रोफेशन आहे उहो बि सुठे नमूने सां पंहिंजो सर अंजाम ॾियूं था उन में मुतमिन आहियूं असां मुतमिन आहियां मां ऐं सुठो कमु कयां पियो जेके बि स्टूडेंट्स पढ़ायां पियो मेल हुजनि फीमेल हुजनि अल्हम्दुलिल्लाह तव्हां जिथे बि मिलंदा आहिनि तमामु घणी रेस्पेक्ट कंदा आहिनि उनजो सबबु इहो आहे त असां उन सां उन बिहेव सां कमु कंदा आहियूं सुठी कुझु पंहिंजी औलाद वांगुरु उनखे सम्झी करे अॻिते जेको आहे सो उन्हनि खे बि डेवलप कंदा आहियूं सो कमु जारी आहे ऐं जारी रहंदो जेसीं हयाती आहे थकिणो न आहे माण्हू हिते छा था थियनि सोसाइटी में थकिजी था पवनि थोरो कमु करे चवंदा छा कहिड़ो नतीजो मां लालच न रखी आहे कामयाबी
कंहिं बि कम में तव्हां लालच रखो न उहो कमु तव्हांजो अॻिते हली न सघंदो। मूं जेको बि कमु कयो आहे कालमनि जो कहाणियुनि जो या किताबनि जो, किताब बि मूं लिखिया आहिनि, हा हा त बेलोज़ थी करे माना बग़ैर कंहिं लालच जे मूं कमु कयो आहे। सोशल एक्टिविटीज़ मुंहिंजियूं आहिनि जेके हिते सोसाइटी में इशूज़ थियनि था उन ते बि मां कमु कयां थो पियो, ऐं एज़ अ सोशल हिकिड़ो इदारो बि मां हलायां थो पंहिंजो ज़ाती, सही सही जंहिंमें जेको आहे सो फैसिलिटेशन सेंटर आहे, लाइब्रेरी मुंहिंजी पंहिंजी ज़ाती आहे, विद द नेम यस ऑल पाकिस्तान जहेचाल फैसिलिटेशन सेंटर एंड लाइब्रेरी हैदराबाद में आहे, 240 गज़ ते आहे, सही जंहिंमें सुठी रिहाइश बि आहे ऐं लाइब्रेरी बि आहे। बेहतर पोइ मूं 2.5 सालनि खां वठी इहा मूं सर्विस ॾिनी आहे। उन में सिर्फ़ु बिरादरी जा न आहिनि थी, आम माण्हू ॿिया बि अचनि था, इहो माना जनरल आहे हिकिड़े क़िस्म जो, पर नालो उन करे ॾिनो आहे त हिकिड़ी माना शो थिए त भई आहे छा, छो त नालो त ॾिबो आहे न, कंहिं बि इंस्टीट्यूट जो हुजे, कंहिं जॻह जो हुजे, मेंशन त कबो न, तॾहिं शो थींदो न, बग़ैर नाले जी त का शइ न हलंदी। अच्छा, असां जंहिं सोसाइटी में रहूं था असां वटि बुक पढ़ण खां वधीक पब्लिश घणा थींदा आहिनि, मूंखे ईअं लॻंदो आहे, पर पढ़ण जो जेको सिलसिलो आहे मूंखे सर मां पर्सनली ईअं फील कंदी आहियां, जेका ॻाल्हि मूं महसूसु कई आहे त तव्हां एतिरो पढ़ो जो हिकु गिलास आहे जेकॾहिं उहो फुल थी वञे थो, उन खां पोइ उन में तव्हां कंटिन्यूअसली पाणी विझंदा रहो था त पोइ हारिजे थो, यानी तव्हां एतिरो पढ़ो, तव्हां वटि एतिरो इल्मु हुजे, उन खां पोइ अव्हां जेकॾहिं का तख़लीक़ अव्हां जी आहे त मां सम्झां थी उहा वधीक वज़नाइती, हा जानदार हूंदी, वज़नाइती हूंदी। सो जेको पढ़ियो वेंदो आहे उहो अॼुकल्ह जे दौर में शायदि इन जे लाइ बि पढ़ियो वेंदो आहे त असां बहितर लिखी सघूं। सो इहे जेके असां वटि असांजे समाज में शयूं काइजियूं पियूं आहिनि, इन्हनि असांखे कुझु पुठिते ज़रूरु पहुचायो आहे। सो लिखण पढ़ण जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हलंदी रहंदी, तालीम जी ॻाल्हि हिन प्रोग्राम में हमेशह थींदी आहे, ऐं मेहरान टेलीविज़न इन जे लाइ बि मेहरान टेलीविज़न जो कमु तमामु बहितर रहियो आहे, छाकाणि त असांजे हिन चैनल सिर्फ़ु हिन प्रोग्राम में न बट ओवरऑल मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में तालीम खे असां कॾहिं कोन छॾियो आहे, ऐं हूअं बि चयो वेंदो आहे त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। व्यूअर्स अॻियां वधूं था, ऐं असांजे प्रोग्राम में जावेद टाकानी साहब मौजूदु आहिनि ऐं पाण कॉमेडियन आहिनि। अच्छा, कॉमेडी जी दुनिया मां अव्हां खां पुछणु चाहींदसि त हीउ सिलसिलो कीअं शुरू थियो अव्हां जो? बसि जीअं वॾा थियासीं न, 7 में छा थियो, 7 में 7 दफ़ा फेल थियो, पोइ वॾो थियो त अम्मा चयो त पुटु मुंहिंजे भेण जी धीअ फापू दुनाली उन सां शादी कर। मूं चयो अम्मा मूंखे पढ़ण ॾे, चई न शादी कंदे त ॻोठ में तोखे भाग मिलंदो, बनी मिलंदी। अम्मा चवण ते शादी कई, बाबा कावड़जी पियो, बाबा चयो निभाग ठठे में मुंहिंजी भाउ जी धीअ रहे थी, लेली अटे जी थेली, उन सां केरु शादी कंदो? ॾिसो बाबा मूं हिकिड़ी कई आहे, चई न पोइ आउं बि अलॻि थो थियां, अवां पाण रहो हुते। बाबा जे चए ते ॿी शादी कई। वरी हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो इंतिहाई मजबूर आहे, उन मूंखे सलाह ॾिनी, रोज़ घर में झेड़ो थो थिए, ॿई घर वारियूं तोखे कुटीनि थियूं, निभाग 3 शादी कर। चई 3 शादी करे त 3 गॾिजी कुटींदियूं। चई न न तूं उन्हनि ॿिन्ही खे ॿुधाए न। पोइ उन मजबूर आहे चवण ते घारे शहर में 3 जैना काणी सां शादी कई। निभागी अख जी ॿाॾी हुई, ख़बर ई कोन थी पई ॾिसे केॾां पई। मूंखे चवे थी त आउं फिल्म जी हीरोइन आहियां। मूं चयो निभागी तुंहिंजी अखियूं पाण में नथियूं मिलनि, हेॾो हीरोइन आहे। पोइ 4थी शादी मूं वरी कराची शहर में कई। मूं चयो आउं पढ़ाई सोच ते पियो हलां, आउं पंहिंजी मर्ज़ी सां कयां। बसि पोइ उन खां पोइ ॾींहुं राति इहो फिटको ॾींहुं राति मूंखे कुटीनि थियूं। ऐं हिन महांगाई वारे दौर में हिननि खे पिदी थो खाराइनि, निभागियुनि खे 22 ॿार आहिनि मुंहिंजा। वॾो पुटु मूं वारो आहे न लोटो, उहो चए थो त अबा आउं वॾो थियां सियासतदान थींदुमि। मूं चयो अॼु खां पोइ तूं लोटो, पोइ ठूली, पिरमा, चिंची, इहे सभु मुंहिंजा ॿार आहिनि। बसि हिननि मुंहिंजी ज़िंदगी जीअण घणा ॿार आहिनि तव्हांजा? 22 ॿार आहिनि। 22 ॿार आहिनि। हा, मूं चयो नाला खुटा त पोइ अल्लाह मालिक उर्स, शाबान, रमज़ान ईअं बि रखी सघूं था। वरी बि अंग्रेजी नाला रखणा पिया त चवंदासीं जनवरी, अनवरी, फरवरी, इहे नाला इलाही आहिनि। नूर भटारे सो पर ज़ाल मूंखे कुटे तबाह करे छॾियो। ॾींहुं राति उन्हनि लाइ पिना थो। ओ नंढा वॾा त पिननि पोड़ा पक त पिननि पिन पिन अदा पिन पिन अदा, नंढा वॾा त पिननि पोड़ा पक त पिननि पिन पिन अदा पिन पिन अदा। पिनण आहे सोलो कम, हर माण्हू त पिने, तूं बि पिन अदा पिन पिन अदा। हाणे महांगाई जो दौर एतिरो वधी वियो आहे, अगरि तव्हां जे हिन तरीक़ेकार ते को हलियो न त पोइ वाकई तव्हांजो जेको हाल आहे अवाम जो बि उहो हाल थींदो। सो इहा सम्झाणी आहे असांजी आवाम जे लाइ। बस वक़्तु साई जो थी वियो आहे, प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे। असां ब्रेक जी तरफ़ वधूं पिया, वहाँ काॾे न वञिजो। असां जल्दी सां वरी कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरा।
सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में ऐं हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक कयूं हुन खां पोइ वरी वापसि अची चुका आहियूं वरी कचहरी जो जेको सिलसिलो आहे हुनखे जारी रखंदासीं विद द कप ऑफ टी ऐं सुबुह जो वक़्तु आहे त यकीनन चांहि त मां सम्झां थी मोस्ट इम्पॉर्टेंट सभिनीनि जे लाइ हिकु कप चांहि यानी घुर्ज ज़रूरु हूंदी ऐं केतिरा ई हींअर व्यूवर्स असांजा हिन वक़्तु ॿुधी रहिया हूंदा अवां जे हथ में बि चांहि जो कप हूंदो सो कचहरी खे असां बि कंटिन्यू करियूं था ऐं असांजा आयल जेके मौज़ूज़ महिमान आहिनि जावेद टाकानी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि पाण ॾाढा बहितरीनु कॉमेडियन आहिनि मदद अली जतियाल साहिबु राइटर आहिनि ऐं असिस्टेंट प्रोफेसर आहिनि ऐं उनखां अलावा असिस्टेंट प्रोफेसर आहिनि सचल कॉलेज हैदराबाद में पाण पंहिंजूं ख़िदमतूं सर्जन सरअंजाम ॾियनि पिया उनखां अलावा व्यूवर्स असांजे प्रोग्राम में सुघड़ मौजूदु आहिनि मोहम्मद अली जतियाल साहब सो सुघड़ जी तरफ़ असां वधंदासीं ऐं अव्हां खां असां कुझु सुघड़ाइप वारा बेत ॿुधंदासीं ऐं उनखां अलावा बि जेको अव्हां ॿुधाइणु चाहियो जी माइक अव्हां जे अॻियां पियल आहे अॼु शहर आहे अकुल ऐं इश्क जी लड़ाई शहर आहे त अकुल इश्क दी लॻी लड़ाई ॾुना आख्या मैहा ज़ोर अकुल इश्क दी लॻी लड़ाई ॾुना आख्या मैहा ज़ोर अकुल आख्या में दुनियादारां इश्क आख्या में ख़िदमतगारां अकुल आख्या में हाकिम हस्ती इश्क आख्या में राज अलस्ती अकुल आख्या में ॾींहं ऊचियां माड़ियां अकुल वारो माण्हू हमेशह बंगला ठाहींदो आहे अकुल आख्या में ॾींहं ऊचियां माड़ियां इश्क आख्या में ॾींहं औखियां चाढ़ियां अकुल आख्या में पींदा खीरां इश्क आख्या में रोंदा नीरां अकुल आख्या में गरहू चेला इश्क आख्या में थरदा मेला अकुल आख्या में समझ सवाई इश्क आख्या में शाह भिटाई अकुल आख्या में दारा सिकंदर इश्क आख्या में मस्त कलंदर अकुल आख्या में टुरदा टोरां इश्क आख्या में मर्दा मोरां अकुल आख्या में वग धणियां इश्क आख्या में पग धणियां अकुल आख्या में मलूक मीरां इश्क आख्या में बादशाह पीरां पर शहरत सिराकी जो है लुट के चैन चिरा की तोई लालण अखियां लाके पै गए वाके ए धड़कन धड़कन दिल विच होई धड़ धड़ धम धमाके पै गए वाके ए खंजरा तूवत नजरां चलियां टुट पे दिल दे टाके पै गए वाके ए यूसुफ तेडे मटना साईं यूसुफ अलैहिस्सलाम ए यूसुफ तेडे मटना साईं वध गई हुस्न दी हाके पै गए वाके ए मन मिठल दा मोहा क्या तई कर गए आके वाके पै गए वाके अदी शेर हाणे आऊं तो ॿुधायां पंहिंजो त कहिड़नि कहिड़नि माण्हुनि ते एतबार न कजे सही सही ज़बरदस्त शेर आहे त पहिरीं ॻाल्हि त दिल जे वाल ते माण्हू बेख्याल ते पराए माल ते एतबार न कजे औरत बदचाल ते इंसान बेहाल ते ॿियो मूज़ीअ जे माल ते एतबार न कजे पुलिस जे यारी ते सॻो भाउ हुजे त बि ख़तरो सम्झ पुलिस जे यारी ते कहिड़ी बि सवारी ते राति कारी ते एतबार न कजे कारीगर जी कार ते जागीरदार ते ॿियो दुश्मन जे वार ते एतबार न कजे नकली पीर ते हाणे साईं तो चए बाबा ही मुर्शिदा मुंहिंजो ही असली आहे मूंखे कहिड़ी ख़बर त ही असली आहे या नकली आहे ऐं हिनजी पुछागा छा त कयां चए थो नकली पीर ते फिटल खीर ते खीर फिटल हूंदो उन जी चांहि कोन ठहंदी नकली पीर ते फिटल खीर ते ॿियो पंहिंजनि जे झीर ते एतबार न कजे पंहिंजनि जे झीर ते एतबार न कजे हरामी ॿार ते कासाई जी कार ते कासाई केतिरो बि भलो हुजे न ख़ुदा जो कसम आहे गोश्त भलो कोन थो ॾे ऐं आज़मायो आहे हरामी ॿार ते कासाई जी कार ते मोहम्मद अली माटेली जी मार ते एतबार न कजे शेर आहे त तूं सजण तूं सोणो तुंहिंजो छपर अखियूं शींहं मारा कन मलूक चइजे माथर वसन मींहं भनी उज़बा भोर कया नाज़ुक तुंहिंजे नींहं हाणे ॾुखिया सुखिया ॾींहं रोंदो रहां रूह में पर भली आहे भला पिरी तो तां सदके करियां साह अची वे अंगण ते तोखे आंदो आहे अलाह पिरी तुंहिंजा पेर चुमा हुई सालनि खां सलाह जॾहिं मथां जतियाल चए नरक जी निगाह मथां मुहब मदाह मलक बि पढ़ंदा मोहम्मद ख़ान चए शहर दी आहे त गुज़र ग़रीबी गुन भलो तुंहिंजी आकड़ यार अजाई थी गुज़र ग़रीबी गुन भलो तुंहिंजी आकड़ यार अजाई थी मोए खां पोइ मुंहिंजा मिठा पले न मिलंदी पाई थी मिट्टी आहीं मिट्टी थींदे जानब इहा जाई थी खणी हलंदई खॾे ॾे आॾो वाहिद जीत वॾाई थी पियो बनियूं ॿारहं कहलाए ठाहीं मिल्कियत यार पराई थी
तो दिल भर जान जलाई थी इन माण्हुनि जी मोहम्मद ख़ान चए। वाह वाह ज़बरदस्त। अॻियां प्रोग्राम जी तरफ़ वधंदासीं छाकाणि त सुघड़ जॾहिं बि कचहरी में वेहंदा आहिनि त पोइ ॿिए कंहिंखे मौक़ो घटि ॾींदा आहिनि, पर असां हाणे मौक़ो उन्हनि खां वठंदासीं। मदद अली जतियाल साहब मौजूदु आहिनि। अच्छा, सुघड़ जी कचहरी ॿुधो पिया ऐं यकीनन ओताकुन जो जेको सिस्टम हूंदो आहे उन ते बि अव्हां लिखियो त ज़रूरु हूंदो, त कीअं उहो स्टार्टिंग में इहो सिस्टम कीअं हूंदो ऐं हींअर शहरी ज़िंदगी ऐं वरी उहो सिस्टम जेकॾहिं ॾिसिजे त इहो कीअं मर्ज थियो आहे, कीअं हिन वक़्तु ॾिसो पिया तब्दीलियूं? हाँ जी, कल्चर हिकिड़ो वॾो वसी मौज़ू आहे, दुनिया लेवल जो मौज़ू आहे। ही कल्चर दुनिया आहे, हर क़िस्म जा रंग आहिनि। कल्चर जी जे माज़ी खे वठिजे थो त हिकिड़ो शानदार कल्चर रहियो आहे जंहिंजी दुनिया बि तारीफ़ कई आहे त भई सिंध जी जेका कल्चरल हिस्ट्री आहे उहा इंतिहाई ख़ूबसूरत आहे, जदीद बि आहे, ख़ूबसूरत बि आहे, रंग बिरंगी बि आहे। वक़्तु गुज़रण सां तब्दीलियूं अचनि थियूं पियूं। हा बिल्कुलु, जीअं वक़्तु गुज़रे थो पियो सिलसिलो चेंजिंग जे तरफ़ वधे पियो डे बाय डे। हाणे उन में इहो जेका चेंजिंग हींअर जेका जदीद मीडिया आंदी आहे न उन तमामु घणा असरात आंदा आहिनि। असांजी जेको हीअ सुघड़नि वारियूं कचहरियूं असां ईअं वरले था ॿुधूं, समथिंग नथिंग, उन खां अलावा उताकूं हूंदियूं हुयूं, बुज़ुर्गनि खां असां पंहिंजो गुफ़्तगू ॿुधंदासीं, इख़लाक़ियात सिखंदा हुआसीं, वॾी तरबियत मिलंदी, बाबा महिमान अचे कीअं तव्हांखे मानी खणी अचणी आहे, पाणी महिमान सां कीअं मिलणो आहे, महिमान जे अॻियां कीअं वेहणो आहे। रिवायतूं हाणे सम्झो त बची चुकियूं आहिनि। हाणे उन तरह तालीम में तरबियत जो उहो असरु कोन आहे ऐं पंहिंजा सिस्टम्स पूरा चेंज थी चुका आहिनि, हाउस होल्ड जा सिस्टम चेंज थी चुका आहिनि, सेपरेट फैमिलीज़, त इहो रुझान हाणे पइजी वियो आहे। ईअं आहे? हा, येस ईअं आहे। हाउस जा बि थी चुका आहिनि, कपिड़नि लटनि जी बि चेंजिंग अची चुकी आहे। उन खां अलावा तालीमी जेका तव्हां ॻाल्हि कई, तालीम में बि जेको आहे सो फ़र्क़ु अची वियो आहे। जदीदियत बि असां ईअं डोड़ियाऊं पिया आहियूं, असांजूं नज़रूं हींअर जदीदियत ते आहिनि। असां टीचर आहियूं, पोइ बि असां जेका शुरू में ॻाल्हि कई न त अॼुकल्ह ॿार जेको आहे सो ॾाढो एडवांस पियो वञे, मुख़्तलिफ़ मोबाइल जे करे, जदीद मीडिया जे करे। असांखे बि उन रफ़्तार सां अॻिते वधणो थो पवे। उहे मीडियाज़ यूज़ करणियूं थियूं पवनि, उहे जेके सोर्सिस आहिनि। हूं त को किताब असां खणी जॾहिं ॾिसूं रेफर कयूं, पर जीअं मोबाइल हथ में आहे ओॾी महिल लिखो तव्हांखे हर शइ अॻियां मिली थी वञे, माना विथिन सेकंड। त केॾो माना हिकिड़ो फ़ाइदो पवे थो। जदीद दुनिया जा फ़ाइदा बि आहिनि, माज़ी जा हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो हाल हुयो, माज़ी हुयो गुज़री वियो, पर हाणे असांखे जदीद ॾे हलणो पवंदो, छो त ॿियो ऑप्शन असां लाइ बचियो न आहे। अगरि असां रुॻो माज़ी खे चिंबड़िया पिया हूंदासीं त पोइ माज़ी आहे, यादि माज़ी अज़ाब है यार, छीन ले मुझसे हौसला में। ऐं हींअर त ईंदड़ वक़्तु आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो आहे, त यकीनन बिल्कुलु ठीकु चई रहिया आहियो त असांखे जदीद दौर सां तकिड़ो अॻियां वधिणो आहे। अच्छा, नंढड़ो नोकिया जो सेट मोबाइल जो, उहो जेकॾहिं अव्हां कंहिं टाइम में यूज़ कंदा हुया ऐं हिन वक़्तु जेकॾहिं अव्हां एंड्रॉइड यूज़ कयो पिया, आईफोन यूज़ कयो पिया, इट मीन्स तव्हां हुन दौर मां हाणे जदीद दौर में तकिड़ो जल्दी तमामु अॻियां वधो पिया। त चवण जो मक़सदु त अव्हां जेकॾहिं जदीद दौर सां मुहादो अटकाए कोन हलंदव, कुल्हो कुल्हे में मिलाए कोन हलंदव, त उन मोबाइल नोकिया मोबाइल जो सेट वांगुरु माण्हू तव्हांखे विसारे छॾींदा, ईंदड़ नसुल अव्हांखे गॾोगॾु खणी कोन हलंदो। व्यूअर्स, अॻियां वधूं था असां प्रोग्राम जी तरफ़ ऐं मां ॿुधाए चुकी आहियां त असांजे प्रोग्राम में जावेद टाकाणी साहिबु मौजूदु आहिनि ऐं पाण कॉमेडियन बि आहिनि। अच्छा, हिकिड़ो कॉमेडियन हूअं त ॿियनि खे खिलाईंदो आहे, पर अंदरि में मां ईअं ॿुधो आहे त उहो वधीक सेंसिटिव हूंदो आहे, अंदरि में हिकिड़ो हुनजे में दर्द हूंदो आहे, पोइ बि ॿियनि खे खिलाईंदो आहे। त इहो समाव मुश्किल हूंदो आहे सर अव्हां जे लाइ, ॿियनि खे खिलाइण, पंहिंजा गम विसारे बि ॿियनि खे खिलाईंदा आहियो? न, ईअं न आहे। असल में हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो शोबो आहे। डायरेक्टर पंहिंजो कमु कंदो, कैमरामैन पंहिंजो कमु कंदो, होस्ट पंहिंजो कमु कंदो। अहिड़े नमूने जेकॾहिं असां कॉमेडियन आहियूं त असां पंहिंजो कमु ऐं पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी असां गुज़िरियल घणनि ई सालनि खां दिलि में इहा जुस्तजू शौक़ु लगन हूंदो आहे त असांजे लफ़्ज़, जुमिले, ॻाल्हियुनि खां ॾिसंदड़ ॿुधंदड़ ख़ुशि थिए। जेकॾहिं चार माण्हू खिलनि था, ख़ुशि था थियनि, पंहिंजा ग़म, ॾुख, फ़िक्र, टेंशन जेकॾहिं उन्हनि खां पासीरा था थियनि त असां सम्झूं था त इहा असांजी कामयाबी। इन करे कॉमेडी जी तरफ़ ज़ाहिर कुझु न असां कॾहिं विलन आया आहियूं, न कॾहिं असां हीरोशिप ॾिठी आहे, न कॾहिं असां चाहियूं था उन पासे वञणु। बाक़ी कॉमेडी रूप मटाए, माण्हुनि जी मिमिक्री करे, माण्हुनि जा सदमा उधमा, हिन महांगाई वारे ज़माने में जेकॾहिं मुंहिंजियूं 4 घर वारियूं ऐं 22 ॿार आहिनि त माण्हू सोचे सघे थो त हिन महांगाई में जिते पेट्रोल महांगो, डॉलर महांगो, सोन महांगो, उथणु वेहणु, खाइणु पीअणु, अटो, अन्न, इहे समूरी शयूं
जेकी ज़िंदगी गुज़ारण लाइ ज़रूरी हूंदो उहे महांगियूं थी वियूं त ज़िंदगी कीअं गुज़रंदी। ठीकु, बिल्कुलु। इन करे सजण तुंहिंजी सिक में ऐं पलो थी पचां, सजण तुंहिंजी सिक में ऐं पलो थी पचां, रुपयो ॾिजां रोकड़ो जिते चओ ते अचां। ऐं सुघड़ त कोन आहे पर मिड़ी सोबत जो असर, कॾहिं कॾहिं साईं जी मोहबत जो असर, पोइ ॿिन्हिनि जी सोबत ऐं मोहबत वठी शाइर चए थो त इश्क तुंहिंजे में सुहिणल साईं वधी वई ॾाढ़ी वधी वई मुछूं नथा कुछूं नथा पुछूं। इश्क तुंहिंजे में सुहिणल साईं वधी वई ॾाढ़ी वधी वई मुछूं नथा कुछूं नथा पुछूं। ढोर ढगर सभु विकिजी विया बाक़ी बचियुनि ॿ वछूं नथा कुछूं नथा पुछूं। जे था कुछूं जे था पुछूं पटजनि थी ॾाढ़ियूं पटजनि थियूं मुछूं नथा कुछूं नथा पुछूं। हाणे माना दौर अची वियो, हाणे बसि चुप करे वेही रहो, न त पोइ वरी जेका अलार्मिंग सिचुएशन आहे हिननि ॿुधाए छॾी आहे। अच्छा, सुघड़ त असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, सो हाणे उन्हनि खे वारो ॾियूं था। अव्हां खां सुघड़ाए पंहिंजा बेत ॿुधंदासीं ऐं उन खां अलावा बि अव्हां खां असां ॿुधंदा रहंदासीं। सो जी प्लीज़ तव्हां माइक खणो। ऐं कल्चरल डे बि वेझो वेझो आहे, 4 डिसंबर ते कल्चरल डे सेलिब्रेट कयो वेंदो ऐं कल्चरल ईद जो नालो ॾिनो वेंदो आहे। ऐं असांजो ख़ूबसूरत एतिरो कल्चर आहे जो उनखे वरी पोइ उन तरह रिप्रेज़ेंट जॾहिं कयो वेंदो आहे त यकीनन उहो ॾींहुं ईद मिसल हूंदो आहे। सो जी प्लीज़। अॼु शेर था ॿुधायूं? हा हा, शेर आहे त भली आए भला पिरी भला पेर भरे भरे, भली आए भला पिरी भला पेर भरे भरे, अंगण आए अजीब तूं केॾा कुर्ब करे करे, तोखां सवाइ तो अंगर साथ न पई सरे सरे, हाली पोटो हरदम पियो मोहबत मज मरे मरे, अहिड़ो वाह वरे वरे सजण पियो सरवर चए। शेर आहे त अदब ऐं इख़लाक़ जा ॾोरे ॾोर ॾिजनि, पक्का बोल पिरी जा से कच्चा कीन कजनि, उहे बैत अखियुनि ते जेकी मोहब मंझनि, भले हीरा हथ हुजनि त बि मोतन मोर मलूक चए। पर तूं सजण तूं सुहिणो तुंहिंजूं छपर अखियूं शींहं, मारा कन मलूक चए जीअं माथर वसन मींहं, भञी उज़बा भोर क्या नासुक तुंहिंजे नींहं, हाणे ॾुखिया सुखिया ॾींहं रोंदो रहां रूह में। पर वॾी मोहबत वणनि में, अदी इंसान में तो मोहब्बत आहे पर वणन में भी आहे। हाँ बिल्कुल बिल्कुल। वडी मोहब्बत वणन में, वडी मोहब्बत वणन में का आहे रमज़ रखी, मेवा झलियो मलूक चए सन धक सखी, मजा प्यार पखी प्या अॾन घर अबासी चए। पर वडी मोहब्बत वणन में के तोखे चढ़िया तप, घणा माण्हू गिला कंदा आहिनि। वडी मोहब्बत वणन में के तोखे चढ़िया तप, गिला गीबत गुलन में ना बुरी धारन धप, यान गुलड़ा हर कंज पंहिंजी खुशबू आहे। चेत गिला गीबत गुलन में न बुरी धारन धप, खुशबू ॾियनि पिया ख़ल्क़ खे लमी सुरही लप, सही वेठा सिर मथां कट कुआड़ा कप, तो साड़े विधा सप के मिठा माण्हू मलूक चए। पर उन्हनि जी औताक में आकिल चवनी ईंदो कर, उन्हनि जी औताक में आकिल चवनी ईंदो कर, डोर बुझारत ॾाह पोवारी ॾिठ पिरोली ॾींदो कर, मण मिसरियूं मलूक चए वटन खणी वींदो कर, सभु वेराए संगत में हिकु नेकी पाण सां नींदो कर, तूं थधो घड़ो थींदो कर ओते तोखे अदब सी। पर अदब ऐं इख़लाक़ जा ॾोरे ॾोर ॾिजनि, पक्का बोल पिरनि जा से कच्चा कीन कजनि, उहे बैत अखियुनि ते जेकी मोहब मजनि, भले हीरा हथ हुजनि मोतन मोर मलूक चए। जबरदस्त बेहतरीन। अॻियां बि ॿुधंदासीं प्रोग्राम में, असां चाहींदासीं तव्हांखे बि वक़्तु ॾींदा हलूं। अच्छा, अव्हां खां मां पुछणु चाहींदमि, हिस्ट्री अव्हां जो बेसिकली सब्जेक्ट आहे त हिस्ट्री समहाउ ॾाढी इंट्रस्टिंग हूंदी आहे, किथे किथे ॾाढी ॾुखी बि थी वेंदी आहे। कुझु अहिड़ा बुक्स जेके तव्हां सजेस्ट कयो नौजवाननि खे त हिननि बुक्स खे ज़रूरु अव्हांखे टच करणु खपे, हीअ किताब ज़रूरु अव्हांखे पढ़णु खपनि, अगरि 2-4 माइंड में आहिनि त मां चवंदसि त तव्हां उहे असांजे व्यूवर्स सां शेयर करियो। हा जी, हाणे हिस्ट्री जे हवाले सां जेको सभ खां पहिरियां किताब फारसी में आयो, असां सिंध जे हवाले सां ॻाल्हि था कयूं, जन्नतुल सिंध सही किताब आयो जेको आहे सो फारसी में लिखियो वियो। माना पहिरीं तारीख़ असांखे जेका मिले थी, मालूमात मिले थी त उतां शुरूआति थिए थी, जीअं उहो पढ़िजे। उन खां अलावा ॿिया बि खोड़ सारा किताब आहिनि पर शुरूआति उतां कजे। हाणे किताब हिकिड़े ते बि असां नथा भाड़े सघूं न,
हाणे इन तहक़ीक़ी कम जो ईअं ई सिलसिलो हूंदो आहे त मुख़्तलिफ़ किताब पढ़जनि, सही हिकु राइटर जो किताब न पढ़जे, हिकु राइटर जो मौक़िफ़ खे न ॿुधिजे रुॻो। सो मेनी राइटर्स खे तव्हां पढ़ो, आत्मकथाऊं पढ़ो, उनखां पोइ वञी को तव्हांजो पंहिंजो माइंड सेट थिए, उन पंहिंजे दिमाग़ ते सभु ॼणा सोर्स तव्हांजे ज़हन में विहंदा। जीअं मां चयो त गिलास में जॾहिं गिलास भरबो तॾहिं ई का शइ त माना वॾो इल्मु तव्हां वटि ईंदो त तव्हां पोइ पाण जेका फ़ैसिलो कंदव न उहो अथनि तव्हां सही पिया चओ। ऐं हूअं ॾिठो वञे त पढ़ण जे लाइ असां वटि खोड़ कुझु आहे। ऐं मां हितां ईंदी आहियां त लाइब्रेरी जेके एतिरा सारा स्टूडेंट्स बीठा हूंदा आहिनि त मूंखे ईअं लिटरली ईअं फील थींदो आहे त एतिरा ज़हन आहिनि, इन्हनि जा केतिरा त ख़्वाब आहिनि ऐं हर को इंतज़ारु करे रहियो हूंदो आहे त लाइब्रेरी खुले ऐं जल्दी सां वठी डोड़ पाईंदा आहिनि, भॼंदा आहिनि त असांखे हिकिड़ी सीट मिले। त असां वटि इन जी कमी कोताही ज़रूरु आहे। ऐं तव्हां डेवलप्ड सोसाइटीज़ जेके ॾिसंदव उते बस हुजे हुन में बि नंढी लाइब्रेरी हूंदी, बस स्टॉप ते बि लाइब्रेरी हूंदी, ऐं जिते तव्हां वेंदा त तव्हांखे नंढी मिनी लाइब्रेरीज़ तव्हांखे मिली वेंदियूं। त यानी उन्हनि खे किताब खुले ॾिना विया आहिनि, पर असांखे डिस्ट्रैक्ट ज़रूरु कयो वियो आहे। फर्दर ते पाण डिस्कस रिवर्स कंदासीं ऐं वक़्तु थी वियो आहे नड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक शो सो काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अॼु पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं असां ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। असां वटि कॉलर आहिनि, उन्हनि खे आउं शामिलु करणु चाहींदसि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां पंहिंजो नालो ॿुधाईंदा ऐं किथां खां ॻाल्हायो पिया, तव्हां शेयर कजो। मोहम्मद सुलेमान जो लतीशा सदर खां थो ॻाल्हायां। जी, तव्हां छा चवणु चाहींदव? मां शेर ॿुधाइणु चाहींदुसि, जेको दोस्त ॿुधाए थो न शेर त न की पुछो न की पुछो, जी जी, हुनखे जवाबु ॾींदुसि त मथो कूड़ाए मोलाई चासीं, रुॻो छॾियोसीं मुछो, न की कुछो न की पुछो। डांग बलाऊं गट में पिया न जेॾा केॾा विछो, न की पुछो न की पुछो। वाह वाह, मथो ज़बरदस्त कूड़ाए मोलाई चासीं, रुॻो छॾियोसीं मुछो। ज़बरदस्त, बहितरीन, तमामु सुठो लॻो। तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो ऐं तव्हां प्रोग्राम में मुंहिंजे ख़्याल सां पहिरीं बि शामिलु थी चुका आहियो, पर कुझु गैप खां पोइ वरी प्रोग्राम में शामिलु थिया आहियो। सो ख़ैर, तव्हांजी महिरबानी, प्रोग्राम में शामिलु थियो। ईअं ई शामिलु थींदा कयो, पंहिंजो ॼण जो अहसासु ॾियारींदा कयो। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। तव्हां बेत ॿुधो, शेर हिननि ॿुधायो ऐं मां चाहींदसि त अव्हां बि को वरी हिननि खे वापसि हिकिड़ो हूंदो आहे न सवाल, उनजो जवाबु। जी, अच्छा, हिननि हिकिड़ो शेर ॿुधायो, पर्टिकुलर मूंखे शेर त यादि कोन आहे, पर आउं चाहींदसि त हिकु शेर अव्हां बि ॿुधायो। जी जी, उन्हीं जो जवाब ॾियां, आउं बि ॿार कोन आहियां को। अर्ज़ इहो आहे त सम्झ रख सियाणो थी, कुझु अदब सिख इंसान, जी, केॾा कुर्ब कदीर कई राज़िक रब रहमान, मालिक परवरदिगार पैदा कयो अथई। केॾा कुर्ब कदीर कई राज़िक रब रहमान, मरण ब अध मलाह चए, ईंदी क़ब्र ते कप्तान, ख़बर पवंदी खान तुंहिंजी बुठीअ मंझि बशीर चए। वाह वाह, ज़बरदस्त। पर शेर आहे त अर्ज़ आहे त चए थो त मूं जहिड़ो कोन आहे जवान, कंडई बुतूं मुंहिंजो बयान। मूं जहिड़ो कोन आहे जवान, कंडई बुतूं मुंहिंजो बयान। रुली पिनी सुम्हंदो आहियां, रुली पिनी सुम्हंदो आहियां, 10 बजे ताईं उथंदो न आहियां। ज़ाल वठी रुली पिनी सुम्हंदो आहियां, 10 बजे ताईं उथंदो न आहियां। भली खणी वञे को सामान, मूं जहिड़ो कोन आहे जवान, कंडई बुतूं मुंहिंजो बयान। घर जूं छॾियमि रिलियूं खपाए, 10 बजे ताईं सुतो पियो आहे न। घर जूं छॾियमि रिलियूं खपाए, पाणी पीअण लाइ वटो न आहे, महल ते मिले मानी कान, मूं जहिड़ो कोन आहे जवान, कंडई बुतूं मुंहिंजो बयान। चए थो त दोस्तनि जी मूं दावत कई आहे, सॼी आका रुसी वई आहे। छो पई रुसे? जो न कमु करी न कार करी, राति जो 2 बजे अची सुम्ही, सुबुह जो 10 ते सुतो पियो आहे। तूं तो दोस्तनि जी दावत करी ऐं तो वटि अटो ई घर में कोन्हे। चए थो त दोस्तनि जी मूं दावत कई आहे, सॼी आका रुसी वई आहे। चए त हर हर लाइन मुंहिंजो मान, मूं जहिड़ो कोन आहे जवान, कंडई बुतूं मुंहिंजो बयान। चए थो त यार बि कयो आहे मूॾां फोन, चए थो त घर में लभे अटो कोन, यार बि कयो आहे मूॾां फोन, अड़े लिकी वञ तूं मोहम्मद ख़ान, मूं जहिड़ो कोन आहे जवान, कंडई बुतूं मुंहिंजो बयान।
ॿुधे बाबा जी। शेरो शाइरी त पई हलंदी हा बिल्कुलु बिल्कुलु को मसइलो कोन्हे हू बि असांजा ॿाहिरि ॾिसनि पिया जेका का तकलीफ़ आहे त भले ॿुधाए सघनि था हा हा असीं उनजो जवाबु ॾींदासीं सही सही ज़बरदस्त ज़बरदस्त सो प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदासीं जावेद टाकाणी साहब मौजूदु आहिनि अव्हां खां असां पुछणु चाहींदासीं सर त हिन फील्ड में अचण जो मौक़ो कीअं मिलियो स्टार्टिंग यकीनन एज़ अ कॉमेडियन जेकॾहिं अव्हां जी तबियत खे ॾिसिजे त अव्हां जी तबियत खिल मज़ाक मश्करी वारी शुरूअ खां हूंदी पर इहो इतफ़ाक़ कीअं थियो इत्तेफाक सां दुनिया जे पुरमन इलाइक़े लियारी सां मुंहिंजो ताल्लुक़ु आहे जिते मिनी पाकिस्तान आहे उते हर ॿोली हर रंग जा माण्हू रहंदा आहिनि जी। सिंधी उर्दू बलोची पंजाबी पश्तो गुजराती सराइकी कच्छी मेमणी बंगाली बि उते रहंदा आहिनि पोइ असांखे उन माहौल में हर हिक सां उनजी ॿोली में ॻाल्हाइणो पवंदो सही। जॾहिं ॿियनि ॿोलियुनि में ऐं पंहिंजी ॿोली में डिफरेंट ॾिसूं था त कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेकियूं दोहिराईंदे असांखे खिल ईंदी आहे त उन्हनि ॻाल्हियुनि नंढपण खां ई शरारतनि ते मजबूर कयो ॿारनि जी दुनिया रेडियो पाकिस्तान कराची त शुरूआत कई प्रोड्यूसर खलील चन्ना असांजो गॉड फादर हुयो असांखे ॿुधायो सम्झायो ऐं मूंखे मुतारिफ़ करायो पंहिंजी क्लास टीचर लुत्फ़ुल्ला खोसो साहिबु सही जेको सॼी टीम खे वठी ईंदो हो हर हफ़्ते जेका मोकल वारे ॾींहुं रेडियो पाकिस्तान कराची ते उन खां पोइ सिलसिलो चल सो चल थी पियो पोइ दुनिया जे मुख़्तलिफ़ सैटेलाइट चैनल्स खां थींदो ऐं दुनिया जे पाकिस्तान जे समूरनि FM चैनल्स ते ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ TV चैनल ते पंहिंजो कमु ज़िमेदारी सां निभाईंदा रहिया आहियूं कोशिशि कंदा आहियूं त का बि अहिड़ी ॻाल्हि न हुजे जंहिंमें का कंहिंजी दिलि आज़ारी थिए सही सही पोइ वतन असांजो आहे धरती असांजी आहे मुल्क असांजो आहे पाक फ़ौज पाक पुलिस पाक रेंजर इहे समूरा इदारा असांजा सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु माण्हुनि जो हमेशह हरदम हर पल पंहिंजे झंडे जो पंहिंजे मुल्क जो पंहिंजे मुल्क जे चपे चपे जी हिफ़ाज़त इहा असां ते लाज़िम आहे इन करे इन्हनि जो क़दुरु कंदा आहियूं हा बिल्कुलु बिल्कुलु ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे अच्छा भला कॉन्फिडेंस कीअं पैदा थियो छाकाणि त कुझु माण्हू एतिरा टैलेंटेड हूंदा आहिनि पर समटाइम्स ऑन द मैन स्ट्रीम तव्हां कैमरा जे अॻियां या कंहिं ख़ासि स्टेज ते अव्हां जो कॉन्फिडेंस थोरो डल थी वेंदो आहे त इहो तव्हां खां मां पुछणु चाहींदमि त इहो चार्म कीअं भला पैदा थियो कोशिशि कई आहे त उस्तादनि बि इहो सम्झायो हो त जिते तव्हां आहियो उते ॿियो कोई बि न आहे सही सही तव्हां पंहिंजे पाण खे पाण रिस्पेक्ट ॾियणु शुरू कयो जीअं आईने में असां पंहिंजे पाण खे ॾिसंदा आहियूं न तीअं पंहिंजे पाण खे ॾिसो त हिते सिर्फ़ु आउं आहियां ऐं मूंखे पंहिंजी ॻाल्हि करणी आहे जेका आउं सोचे आहियां जेका बि आहे उहा ॻाल्हि मूंखे आवाम ताईं पहुचाइणी पोइ रेडियो हुजे TV हुजे स्टेज हुजे 3 लख माण्हू बीठल हुजनि उते परफॉर्म कंदासीं पंहिंजी ॻाल्हि ज़रूरु आवाम ताईं पहुचाईंदासीं इहो असां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी करियूं था पोइ उन में का हबक का कोताही असां कोशिशि कंदा आहियूं त न थिए त वधीक बहितर पोइ स्टेज ड्रामा हुजनि रेडियो हुजे TV हुजे इस्लामाबाद हुजे हैदराबाद हुजे कराची हुजे कोयटा हुजे पाकिस्तान टूर कई भेरा स्टेज ड्रामनि जे हवाले सां कया आहिनि सिंध टूर त लातादाद कया आहिनि समूरनि शहरनि ऐं ॻोठनि जा बचो बचो चपो चपो कली कली पतो पतो ॿूटो ॿूटो इन्हनि ॻाल्हियुनि खां वाक़िफ़ु आहे सही त असां कोशिशि कंदा आहियूं त वरी त हिकिड़ो साईं जतियाल साहिब खे ॿुधी वरी मूंखे बि कुझु यादि आयो त ॿुधायां त जी जी असां ग़रीब माण्हू ॿराड़ी दे असां ग़रीब माण्हू ॿराड़ी दे अला तुसाड़ी अला वधाई शान पेश कुटूं पिछ पेट पालूं सॾा मुगली ते गुज़रान हिकु रली हिकु तॾा साडे सुम्हण दा सामान तेरे बंगला विच में को भउ थींदा अला असांजे मने कखांदे काने हुके चिलमा छिक छिक मर गए साडे अबे ॾाॾे नाने कहिड़ी खंबर कंबराणी को थे कीवे खवींदा पाने कुकड़ कबाब असी की ॼाणू अला असां पटड़े भत दे प्यासी फट फटी दे साडा मथा फिरदा असां ले भले गॾा लासी जे करनो सुबह तॾे ते असां को असलू निंड ना आसी लस्सी दी लप चाडे कंबराणी को कोंदा वतई सासी सूरत वाले पे मान करेंदे बेली हलदे सीना तड़के बाह लगे ना दी सूरत मूरत को ना दी सूरत वने सड़के सूरत दी मगरूरी कोलों साडी गाल न सुनदे खड़के गुलाम फरीदा जिन आशिका दी कदर न की से बेदिन मरे तिन चढ़ गए उसन क्षमा दी खबर पूछो पतंगा कोलों जी जोक खबर है जागा माशुका दी खबर पूछो आशिका कोलों जी बुलबुल मस्ते बागा आखे खैर मोहम्मद साईं माशुका दी दिल काली ते आशिका दी दिलदारी वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा उन खां अलावा बि मां पुछणु चाहींदसि त असांजे प्रोग्राम में तव्हां फर्स्ट टाइम तव्हांजी अपीयरेंस रही आहे सो मां फर्स्ट टाइम तव्हांजी जेका परफॉर्मेंस हुई चाहींदसि त अव्हां उनजो ज़िक्र कयो त उहा कीअं हुई केतिरो क्राउड हुयो कीअं तव्हां परफॉर्म कयो छा अव्हांजो रोल हुयो रेडियो ते त रेडियो पाकिस्तान कराची खां शुरूआत कई उते त 100-150 ॿार हूंदा आहिनि सही
और उते मज़ा ख़बरनामा पढ़ण जो शौक़ु थियो त मुख़्तलिफ़ ॿोलियूं सिखियुनि था, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में जीअं मौजूदा ज़माने में तव्हां ॾिसो त दुनिया एतिरी तरक़ी कई, तव्हां मुख़्तलिफ़ TV चैनल मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा न्यूज़ चैनल ॾिसो त का बि अहम ब्रेकिंग न्यूज़ हूंदी आहे त तव्हां नोट कंदा। हाणे जेकॾहिं असां अंग्रेज़ी ख़बरूं ॿुधूं त सभिनी खे पहिरीं आवाज़ रेड बाय प्याज अहमद brother degree man because long is very big chitter in the garden Baghdadi from the coast of Batato with you now showing in the Godian Kanima from the ticket as the commentary new milk candy. My grandfather Mr. Charles Sobraj Urf Dada Danu go to the world from the Takani Nali. You are coming in my house from the choice for the complete range of the style from the Bakar Khani in the Khara biscuit. That in the news. Wow. आऊं सिंधी माण्हू मूंखे अंग्रेजी न पछतो में थो ॾिसां वरी रिमोट सां चैनल चेंज कयो त उते ख़बर अगद पख्तून ख़बरनामा दे दज़ंड गुलाबी ज़मा कोरजुमा जुल्फाम दे अगद चिकन दाड़े वाड़े दादाड़े मसर गर्दना माता अखपल वतन गुलजार दे गुले वारे वारे दले माता आशिक दे उम्र जार के गुले वारे वारे दले दका दका वही वही त इन्हनि ॻाल्हियुनि जे करे माण्हू कॉमेडी पैदा थिए थी। सही सही। ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियूं मुख़्तलिफ़ लहजा इस्तेमालु करण सां असां कंहिंजी नकल कयूं पिया त ॾिसण वारो ख़ुशि थिए थो त इहा सुठी ॻाल्हि आहे, भली ॻाल्हि आहे। ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे लफ़्ज़ जुमिले ॻाल्हियुनि सां माण्हुनि खे महकायूं। असांजो अदड़ियूं अमड़ियूं असांजा मारोड़ा जांगीड़ा सांगीड़ा मुख़्तलिफ़ माण्हू जॾहिं असांखे रेडियो ते TV ते स्टेज ते FM ते मुख़्तलिफ़ जायुनि ते ॾिसनि था ॿुधनि था त असांजी व्यूअरशिप वधे थी, असांजा परस्तार वधनि था। असांखे फ़क़ति ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त असांजे जुमिले मां हू माण्हू मुतमइन थियो, खिलियो, पंहिंजा ॾुख ग़म फ़िकर ज़ालनि जो सूर महांगाई पेट्रोल डीज़ल इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि खां परे थी हुन जेकॾहिं टाकाणी खे ॿुधो ऐं चयो जुबाणी चंडाणी राणो जे राणी गिदरो ऐं हिंदाणी हिकु सेर खीर में 3 सेर पाणी पियो हाज़िरा वांदी पंहिंजो मिस्टर टाकाणी त असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए। हूअं घर वञूं त घर में रोज़ झेड़ो 4 सालूं 22 ॿार कहिड़ो हाल हूंदो। सदा रहे जे घर में झेड़ो ॿुॾी वञे ते घर जो ॿेड़ो सदा रहे जे घर में झेड़ो ॿुॾी वञे ते घर जो ॿेड़ो गली गली ऐं घर घर में रुॻो जारी आहे झेड़ो 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 कॾहिं ससु विड़े कॾहिं नोह विड़े कॾहिं घर जा भाती सारा विड़े कॾहिं ससु विड़े कॾहिं नोह विड़े कॾहिं घर जा भाती सारा विड़े। जबरदस्त। रुगो 4 साल में 22 ॿार त कोन्हनि न, 4 ससूं बि हूंदियूं 4 छोरा बि हूंदा सालियूं हूंदियूं साला मुंहिंजो सबर दास्तान वॾी आहे, ॾुख तमामु वॾो आहे। पर असां जेकॾहिं ॾिसूं त आर्टिस्टिक जेका पर्सनैलिटी हूंदी आहे उनजो हिकिड़ो चार्म पंहिंजो हूंदो आहे, उनजो हिकिड़ो ज़ोन पंहिंजो हूंदो आहे, उनजो हिकिड़ो कॉन्फिडेंस पंहिंजो हूंदो आहे, उनजी हिकिड़ी लेवल पंहिंजी हूंदी आहे। विर्स प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। मोहम्मद अली जतियाल साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं ॿुधाए चुकी आहियां उन्हनि कम जे हवाले सां। सो यकीनन अवां जे कम सां सलाड़ियल ई ॻाल्हियूं रहंदियूं। सो पहिरीं मूंखे ॿुधायो इंजॉय कयो पिया? हा जी तमामु सुठो। ऐं ॾिसो टैलेंट पाण ॿुधाए थो न, असां बि ॿारनि खे ईअं मैच कंदा आहियूं टच कंदा आहियूं त उन्हनि में टैलेंट कहिड़ो आहे। सही सही। कोशिशि ऐं हिकु उस्ताद जी भला क्वालिटी छा हूंदी आहे, छा थो इहा ई आहे न अदी त ॿार खे परखे ॿार खे सम्झे सम्झी ॿार खे उन मंज़िल ते पहुचाए न, हिन खे कहिड़े पैटर्न सां असांखे अॻिते डेवलप करिणो आहे, इहो उस्ताद जी कारीगरी आहे। अदा जेको आहे सो उस्तादनि खां सिखियो ऐं सिखियो बि दिलचस्पी सां, को बि कमु कजे दिलचस्पी सां कजे, बग़ैर दिलचस्पी सां को बि नथो थिए। ऐं हिकिड़ी मज़ीद तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो न त हिते सोसाइटी में छा माण्हू 8-10 कम गॾु था खणनि, हीअ बि कयूं हीअ बि कयूं हीअ बि कयूं हीअ बि थिए हीअ बि थिए, पर अदा जी डायरेक्शन मूंखे वणी। जेको बि कमु कयो तव्हां हिकिड़ो कयो उन में साबित करे ॾेखारियो, छो त वसी फील्डूं आहिनि न, सभु माण्हू त हिकु माण्हू त सभु फील्डूं नथो हासिलु करे सघे न। सो अधु हिकिड़ी फील्ड वरिती आहे उनखे सचाई सां ईमानदारी सां ऐं मुसलसल हीउ कमु तसलसुल घुरे थो न, इन में ब्रेक बि न हुजे। एजुकेशन बि तसलसुल घुरे थी, तव्हां का बि स्टडी कयो, मैट्रिक कयो, इंटर कयो, ग्रेजुएशन कयो, पर उन में तसलसुल न हूंदी न, उहा डिग्री तव्हांखे सिर्फ़ु सर्टिफिकेट जी हैसियत में हूंदी, उन में तव्हां में उहा ॼाण न हूंदी, दम न हूंदी। छाकाणि त हींअर जीअं त अव्हां पाण हिन ॻाल्हि जा हिमायती आहियो त वक़्त सां तालीम जा मयार बि मटिजनि था, उन में बि चेंजिंग्स ज़रूरु अचनि थियूं। एजुकेशन जे पूरी उन सराउंडिंग में जेकॾहिं ॾिसूं त यकीनन उहे चेंजिंग्स त आयूं आहिनि। पोइ कैरियर काउंसलिंग छा थो सम्झो त हिन वक़्त में केतिरी ज़रूरी आहे, या उहा ई ॻाल्हि त ॿारु ॾाढो स्टूडेंट ॾाढो तकिड़ो आहे ऐं उनखे पाण ख़बर आहे त किथे मां पंहिंजी परफॉर्मेंस बहितर ॾेई सघां थो? नथी कैरियर काउंसलिंग खां सवाइ को माण्हू चढ़ी नथो सघे। सही सही। दुनिया में जेको हींअर पैटर्न हले थो न टॉप ट्रेंड, अव्हां जी काउंसलिंग कंहिं कई? हा दी अव्हां जी कंहिं काउंसलिंग कई? अदी मुंहिंजो इतफ़ाक़ ईअं थियो जो मां जॾहिं
ॻोठ खां एंटर करे हिते यूनिवर्सिटी में आयुसि न, यकीन कयो त मां ज़ीरो हुयुसि। मूंखे अंग्रेज़ी सही लिखणु ईंदी, पर हिते लेक्चर अंग्रेज़ी में हुया, पेपर अंग्रेज़ी में हुया। पोइ ॾिठोसीं त भाउ हिते सख़्तु मुक़ाबिलो आहे, शहरी ॿार बि आहिनि जिते मां त रुॻो तालीम आहे। पोइ ज़ीरो खां स्टार्ट कई, मूं ट्यूशन शुरू कई छो त मूंखे पढ़णो हुयो, मूंखे टारगेट अचीव करणो हुयो। ट्यूशन खां मूं शुरूआति कई, सुठनि टीचर्स खां अंग्रेज़ी सिखी, ड्रामाज़ यादि कया, स्टोरियूं मुंहिंजी फेवरेट जेके इहो आहे स्टोरीज़ ड्रामा मुंहिंजा हुया, उन्हनि जा नतीजा हुया, त उहे नतीजा अक्स कया हुआ उन्हनि मां। पोइ उहे जॾहिं ट्रेनिंग्स माना ट्यूशन्स वरितियूं, उन खां पोइ जॾहिं अॻिते वधियासीं त पोइ मुक़ाबले जे मैदान में लथासीं। ज़ीरो वारो माण्हू सभिनीनि खां टॉप कयो, मूं पोज़ीशन खई अथई। माना को बि कमु नामुमकिन न आहे, बिल्कुलु सिर्फ़ु दिलि लगी जी ज़रूरत आहे, तसलसल जी ज़रूरत आहे, ऐं हिकु कम खे माण्हू वठे। ॿ टे कम गॾिजी न खणजनि। मोबाइल आहे न, तव्हां व्हाट्सअप हलायो, फेसबुक हलायो, तव्हां ट्विटर हलायो, फलाण टीर, तव्हां खिचड़ी पइजी वेंदी दिमाग़ में। हाणे छा ॾिसां, छा हा ॾिसो न, सो ख़ैर तव्हां बिल्कुलु ठीकु चई रहिया आहियो त हीअ जेका जंपिंग हूंदी आहे डिस्टर्ब थिए थो माण्हू, डिस्टर्ब थिए थो, ऐं पंहिंजी तव्हां एक्यूरेट तव्हांजो जेको विजन आहे उन खां तव्हां हटी था वञो। डेफिनेटली ईअं आहे, ऐं शायदि करियर काउंसलिंग इन जे लाइ ई इन जे लाइ त आहे जो कचो ज़हन आहे, कचो घड़ो आहे ॿार जो न, हुनखे त अचे थो, पर हुनखे माना इहो वे जी ख़बर न आहे त कहिड़े वे सां किथे वञिजे। सही, उनखे जॾहिं गाइड कंदासीं तॾहिं उन मंज़िल ते पहुचणु अचे थो, पर उनखे पॉलिश करणो आहे। सही सही। अच्छा, बिल्कुलु बिल्कुलु तव्हां इहो त ठीकु चई रहिया आहियो त पॉलिश करण जी ज़रूरत हूंदी आहे, हिकिड़े मेंटोर जी यकीनन हिकु हर माण्हू खे, बल्कि शागिर्द खे, हर कंहिंखे ज़रूरत पवे थी। उन खां अलावा मां उस्तादनि जे हवाले सां बि पुछणु चाहींदसि, ट्रेनिंग्स जे हवाले सां पुछणु चाहींदसि स्पेशली, पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। सो व्यूअर्स, न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधूं था, वरी जल्दी सां कंटिन्यू कयूं था अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में।